टाइम में 200 में किलो हूंदो हुयुमि, हाणे मूंखे 20 रुपए में किलो छो कयो अथनि, मुंहिंजी बि एफआईआर कट। माशाअल्लाह वांगण माशाअल्लाह। सूबेदार चयो बसि को फ़ैसिलो न थींदो, सभिनि खे जेल में लॻंदो, सभिनि जे मथां चालान 1035 चालान लॻंदो, त तव्हांखे तॾहिं ख़बर पवंदी त तव्हां कीअं झेड़ो कबो आहे। जंहिंजी वजह को अॼु हड़ताल हुई। शहर वियुमि मां मार्केट, का सब्ज़ी न मिली बिलावल अली, का सब्ज़ी न माशाअल्लाह। मिली। असां नेठि मोटी आयासीं, वापसि आयासीं। मां चयो हाणे बसि ॿियो छा कंदासीं। नेठि साईं वियुमि मां साईं बनीअ में पंहिंजी में पालक पई, पालक पटे 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 पोइ साईं असां बोर्ड वग़ैरह चाढ़ियोसीं। इहो साईं अॼु जो न्यूज़ आहे। तव्हां ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया हो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु फर्स्ट क्लास। अदा ही अली मुराद साहब हुयो जेको अॼु जी न्यूज़ ॿुधाए, बटालू बसर और भिंडियुनि जी जेका हड़ताल थी, टमाटरनि जी, जेके हाणे माशाअल्लाह न्यूज़ में ॿुधायो वियो त हाणे इन्हनि खे जेल में सज़ा लॻंदी। काफ़ी